स्टार्ट क्यों? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां सभिनी दोस्तनि जी मीडिया वारनि जी महिरबानी, तव्हां शॉर्ट नोटिस ते प्रेस कॉन्फ्रेंस लाइ आया। हिन प्रेस कॉन्फ्रेंस जो जेको मक़सदु हुयो त तव्हांखे ॿुधाइण इहो हुयो त मीरपुर पुलिस गुज़िरियल हफ़्ते तव्हां ॿुधो हूंदो त मीरपुर बाईपास सां शहर मां 2 कारूं चोरी थियूं राति जे टाइम ते 5 ॾींहंनि जे वक़्फ़े सां। हिकु कार चोरी थी 27 नवंबर 2024 ते राति जो तक़रीबन 2:30 वॻे। वरी 5 ॾींहंनि जे वक़्फ़े सां ॿी कार चोरी थी 2 दिसंबर 2024 ते। 2 कारूं चोरी थियूं जंहिं 2 फरियादी हुआ। पहिरीं जेका कार चोरी थी उन फरियादी हुयो मोहम्मद यूसुफ पिताफ़ी, ऐं ॿी जेका कार चोरी थी उन फरियादी आहे जमालुद्दीन मेंगरा साहब। ॿिन्ही जी कार चोरी थी। जीअं ई कारूं चोरी थियूं त पुलिस बर वक़्तु कार्रवाई स्टार्ट कई। पुलिस पहुती हुते ऐं कमु स्टार्ट कयो, जाइ वारदात जो मुआइनो कयो। मीरपुर पुलिस जेका आहे उन ॾींहं खां वठी जंहिं ॾींहं खां वठी पहिरीं कार चोरी थी हिनखे ॾोह खे ट्रेस करण जे लाइ IT जी मदद सां ऐं CCTV जी मदद सां ऐं जेका ग्राउंड इंफॉर्मेशन हुई, ह्यूमन इंटेलिजेंस, उन सभिनी जी मदद सां कारनि खे ट्रेस करण जे पोयां लॻी। छाकाणि जो इन खां कुझु महीना पहिरियां तव्हां ॿुधो हूंदो त घोटकी मां 2 कारूं चोरी थी वियूं जंहिंजो अॼु ताईं को ॾस पतो न पियो हुयो। ऐं हीअ जॾहिं वरी हाणे कारूं चोरी थियूं त इहो असांजे लाइ हिकिड़ो चैलेंज हुयो ऐं हिनखे असां चैलेंज सम्झी करे क़बूल कयोसीं। असां पहिरें ॾींहं खां वठी इनखे पोयां कढ लॻासीं। मुख़्तलिफ़ किलू मिलंदा विया जंहिंमें असां सां गॾु कुझु फरियादियुनि जो तावन बि हुयो। IT डिपार्टमेंट जी हेल्प ज़रूरु शामिल हुई ऐं बाक़ी जेका पुलिस जी जेका पंहिंजी ग्राउंड इंफॉर्मेशन हूंदी आहे, ह्यूमन इंटेलिजेंस हूंदी आहे, उन जे हवाले सां कमु कंदा रहियासीं। ऐं असांजो इहो टास्क हुयो त हीअ जेका मीरपुर में कार थेफ्ट गैंग आहे, इहा हिकिड़ी तमामु वॾी गैंग आहे। इन खे असां ट्रेस आउट कयूं। आख़िर कहिड़ी गैंग आहे जेका हितां कारूं खणी वञे थी पई ऐं उनजो को ॾस पतो कोन थो मिले पियो, को किलू कोन थो मिले पियो। उनखे असां आसे पासे ट्रैक कंदा वियासीं IT जी मदद सां ऐं अल्हम्दुलिल्लाह असां इनखे वञी करे बलोचिस्तान ताईं जेको आहे उन जा पेरा खणी वियासीं। बलोचिस्तान जो चमन वारो इलाइक़ो, चमन बॉर्डर जो इलाइक़ो, जिते कारूं डंप थियनि पियूं, उते कुझु हाइड आउट्स हुया जिते इहे कारूं खणी वञी करे उते डंप कनि पिया। इन शिफ्टिंग में जेको आहे हितां जा जेके कार गैंग जा 3 माण्हू आहिनि मेन, जंहिंजा नाला आहिनि अल्ताफ़ हुसैन खोसो, इहो बि असांखे IT जी मदद सां डिटेक्ट थियो। ऐं उन खां अलावा आहे तारिक हुसैन खोसो ऐं शेरदिल उर्फ खिलजी कलोड़ो, जेको हिते मीरपुर शहर जो ई आहे, हिकिड़ो घोटकी जो आहे, हिकिड़ो ॾहरकी ॾे वेठो आहे, जेके 2 खोसा आहिनि उन्हनि मां। मीनवाइल जॾहिं तव्हां ॿुधो हूंदो 2 ॾींहं पहिरियां त जॾहिं असांजी कार गैंग ते कमु कयूं पिया त जेको खोसो हुयो उनखे ख़बर पइजी वई, अल्ताफ़ खोसो जेको त मां कार गैंग में ट्रेस थियो आहे। पुलिस पार्टी उनजे पुठियां वई ऐं उन दौरान हुन पुलिस पार्टी सां मुक़ाबिलो बि थी पियो ऐं रोहती थाणे जी हद में उहो ज़ख़्मी थियो पुलिस इनकाउंटर में। उन खां बाद में पुलिस SHO मीरपुर ऐं वॾो मुंशी मीरपुर मां बाद में तव्हांखे पूरी पुलिस टीम जा नाला बि ॿुधायां पियो। हिकु टीम सां डेप्यूट कईसीं, होॾां वई बलोचिस्तान, उते वञी करे जेका लोकेशन आई जिते इहो डंप करे पियो खिलजी, उहो उते मौजूदु हुयो उन जाइ वारदात ते। उन जी नंबर जी ट्रेसिंग ऐं लोकेशन जे हवाले सां हुनखे इहा पक हुई त हिते कॾहिं ज़िंदगी में कॾहिं का पुलिस आई न आहे। जंहिं एरिया में उहो वियो हुयो उते नोगो एरिया हुयो, त उते नोगो एरिया में का पुलिस वेंदी न आहे। पर हुनखे इहा ख़बर न हुई त मीरपुर पुलिस ऐं घोटकी पुलिस हिन दफ़े उनजो पीछो कंदे उन जे जड़ ताईं पहुती आहे। ऐं इन जे दौरान जॾहिं उते पहुता, पुलिस पार्टी ताईं पहुती त मुक़ाबिलो थियो ऐं पुलिस उते पंहिंजो कारूं छॾे करे तव्हां उहे फ़रार थी विया जाइ वारदात ते। ऐं इहे कारूं आहिनि जेनी आहिनि 2, इहे मालिक तव्हां बीठा आहिनि साम्हूं, तव्हां हिन खां फरियादियुनि खां पुछा करे सघो था। हिकिड़ी कार आहे GL आहे 2004 मॉडल आहे, 2012 मॉडल आहे, ऐं एक्सेल आहे 2004 मॉडल आहे, जंहिंजी हिकिड़ी मालियत आहे एक्सेल आहे तक़रीबन 16-18 लख आहे ऐं ॿी जी आहे 25 खां 30 लख मालियत आहे उन्हनि जी। ऐं ही मालिक जो बि असां तावन हुयो। हिननि खे असां जेको आहे वक़्तन फ़वक़्तन ज़रूरु अपडेट रखूं पिया, ॿुधाईंदा बि अचूं पिया त पुलिस छा करे पई। ही मुतमइन हुया, असां तावन बि कनि पिया, ॿुधाइनि बि पिया। पर इन में मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुमि त हीअ तव्हांजी घोटकी पुलिस जी तारीख़ में हिस्ट्री ब्रेकिंग आहे। जॾहिं जेन्युइन कारूं कॾहिं बि वापसि कोन थींदियूं आहिनि। हे जेन्युइन कारूं वापसि थियूं आहिनि घोटकी तारीख़ में ऐं साम्हूं तव्हांजे मालिक बीठा आहिनि। वधीक को सवाल